जय झूलेलाल। लखी मुंहिंजो लखन में अॼु इन फिल्म जो तमामु सुहिणी फिल्म जो टीज़र अची रहियो आहे, ट्रेलर अची रहियो आहे। इन जे लाइ मां सुंदरानी परिवार खे ऐं भाऊ श्रीचंद सुंदरानी जी खे ऐं ख़ासि करके लखी सुंदरानी जी खे, पूरे सुंदरानी परिवार खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं थो ॾियां। ऐं डायरेक्टर राजा दासवानी ऐं प्रेम सावलानी जी जंहिं ॾाढी महिनत कई आहे इन फिल्म सां गॾु, तोरन राजपूत जेको तमामु शानदार कैमरामैन हुयो असांजी इन फिल्म जो, मां उन्हनि सभिनी खे करोड़ करोड़ वाधाई ॾियां थो। ऐं हिन फिल्म जा कुझु दृश्य ॾिसी करे मां चई सघां थो कि हीअ फिल्म तमामु घणे टाइम खां पोइ अहिड़ी सिंधी फिल्म घोषित थींदी जेका सुपर डुपर हिट वेंदी, छो त हिन में तमामु शानदार समाज लाइ मैसेज आहे, कॉमेडी आहे, एंटरटेनमेंट आहे, जेका सिंधी समाज खे हिंदुस्तान में ही न पूरी दुनिया में पसंदि ईंदी। हिन फिल्म जा कुझु दृश्य ॾिसी करे मां चई सघां थो त हिन फिल्म में जंहिं हीरो हीरोइन ऐं कैरेक्टर रोल जंहिं निभायो आहे उहे सभु तमामु शानदार एक्टर आहिनि। शानदार कैमरा यूज़ कई वई आहे ऐं तमामु बढ़िया लोकेशन, ऐं जेको गीतकार आहे हुन तमामु सुठा गीत लिखिया आहिनि, तमामु सुठो संगीत आहे। ऐं तव्हांजो भाउ आहे पृथ्वी आयलाणी, हिन बि हिकु छोटो सो कॉमेडी रोल कयो आहे हिन में हुंदल दास जो। त तव्हां हमेशह मुंहिंजा वीडियो पसंदि कंदा आहियो, हाणे बि मूंखे उमेदु आहे कि मूंखे ईअं ई तव्हां प्यारु ॾींदव ऐं हीअ मुंहिंजी फिल्म ॾिसंदव। तव्हां सभिनी सिंधी भाउरनि खे मुंहिंजी वेनिती आहे त हीअ फिल्म ॾिसो, टिकट वठी करे ॾिसो। तव्हां न ॾिसो बल्कि तव्हांजे पूरा ॿार बच्चा परिवार ऐं दोस्तनि यारनि खे तव्हां उकसायो त हीअ अचण वारे टाइम में 29 तारीख़ फिल्म रिलीज़ थियण वारी आहे, त वधि में वधि माण्हू हिन फिल्म खे ॾिसो ऐं असां सभिनी खे प्यारु ॾियो, जीअं असां अॻिते बि सिंधियत लाइ, सिंधी फिल्म जे लाइ कमु कयूं, महिनत कयूं। जय झूलेलाल।